विढ़ी तेज़ तूफ़ान ऐं मौजनि सां हमदम, विढ़ी तेज़ तूफ़ान ऐं मौजनि सां हमदम, वञी नेठि ॿेड़ो किनारे छॾियोसीं। सफ़र ज़िंदगीअ जो कठन हो गदाई, सफ़र ज़िंदगीअ जो कठन हो गदाई, बहर तोर गुज़रियो गुज़ारे छॾियोसीं, बहर तोर गुज़रियो गुज़ारे छॾियोसीं। अब्दुल करीम गदाई वल्द बेजार ख़ान लाशारी बलोच 1 जनवरी 1901 ईस्वीअ ते ॻोठ करीमाबाद तालुके ठुल ज़िले जैकबाद में पैदा थियो। 20 सदीअ जे पहिरीं ॾींहं ते पैदा थींदड़ हीअ शख़्स हिकु क़ादिरुल कलाम, कहनुल मश्क ऐं इनकलाबी शाइर थी गुज़रियो आहे। अब्दुल करीम गदाई इब्तिदाई तालीम ठुल में हासिल कई ऐं पोइ जैकबाद ऐं सखर में मैट्रिक ताईं तालीम हासिल करे 1918 ईस्वीअ में पोस्ट खाते में मुलाज़मत अख्तियार कई। उन ज़माने में महरूम लुत्फ़ुल्लाह बदवी सां वाक़िफ़ थियसि, जंहिंजी सोहबत में गदाई तख़ल्लुस अख्तियार करे शेर लिखण जी शुरूआत कयईं ऐं संदसि शेर मुख़्तलिफ़ अख़बारनि में छपजण लॻा। गदाई साहब 1932 ईस्वीअ में ख़ानकी नौकरी छॾे तहरीक आज़ादीअ में शामिल थियो ऐं ठुल कांग्रेस कमेटीअ जो सेक्रेटरी थियो। पोइ त अंग्रेज़नि ख़िलाफ़ ख़ूब नज़म लिखण लॻो। सॼी राति कंहिं थे बुख में झातियूं पातियूं, ओ ॾिसी के अमर जूं सुकल ठोठ छातियूं, बुरा ॿारड़नि जूं ॿुधी ॿोलियूं बातियूं, राथो झिजा थो तॾहिं कुझु लिखां थो, हक़ीक़त में फ़ाईअ जो हक़दार आहियां, मां गद्दार आहियां, मां गद्दार आहियां। 1948 ईस्वीअ खां पोइ सिंध हारी कमेटीअ में शामिल थियो ऐं अवामी शेर लिखियाई। 1960 ईस्वीअ में संदसि क़ौमी ख़िदमतनि एवज़ हुकूमत पाकिस्तान तरफ़ां 100 रुपया माहवार वज़ीफ़ो पिणु मिलियो, जेको ताहयात हासिल कंदो रहियो। 1965 ईस्वीअ में संदसि कलाम जो पहिरियों मजमूओ साणेह जा सूर शाया थियो, जंहिं ते पाकिस्तान राइटर्स गोल्ड तरफ़ां 1000 रुपया इनाम मिलियुसि। संदसि शाइरीअ जा ॿिया मजमूआ पैमाने ते पैमानो 1974 ईस्वीअ में ऐं पखड़ा ऐं पहवार 1975 ईस्वीअ में शाया थिया। गदाई सिंध जो इनकलाबी ऐं अवामी शाइर हो। हू हिन धरतीअ जो शाइर हो, मज़लूम इंसानियत जो शाइर हो, झांगियुनि ऐं सांगियुनि जो शाइर हो। गदाई साहब शाइरीअ सां गॾोगॾु हिकु सुठो नसर नवेस, कालम निगार, तारीख़दान, ड्रामा नवेस, अदाकार, संगीत जो साथी ऐं सहाफ़ी बि पिणु हो। पाण कुझु वक़्त लाइ जैकबाद जे हफ़्तेवार अख़बारनि सुबह सिंध, फ्रंटियर, ग्रैंड, मुजाहिद इनकलाब, अमरोज़ ऐं सितारा सिंध जो एडिटर पिणु रहियो। हिन जैकबाद ज़िले जे तारीख़ खानगढ़ खां जैकबाद ताईं नाले सां लिखी आहे। सिंध जे हिन इनकलाबी शाइर फ़ालिज थियण करे 28 जनवरी 1978 ईस्वीअ ते जैकबाद में वफ़ात कई। असीं अॼु वाखाण चैनल तरफ़ां सिंध जे इनकलाबी शाइर अब्दुल करीम गदाई खे ख़िराज तहसीन पेश करूं था।